MS ऑफिस में कुछ गुंडागर्दी कंदा कामरेड आया जन MS ते हमलो कयो आहे। MS KMC सिविल हॉस्पिटल खेरपुर हिन रतो रहता है। सर हिकिड़ो मिनट सर थोरो न घटाए सर ये गुंडागर्दी जेका कुछ शरपसंद आहिनि पाण खे कामरेड सराय अचे हिते गुंडागर्दी कई आहे MS ऑफिस में। MS ते हमलो थिया। सर इमरजेंसी में हलो सिविल अस्पताल खैरपुर में एक सियासी पार्टी के तंजीम के कारकुनन सिविल अस्पताल के MS कलीमुल्लाह मेमुन मथा हमलो करे खे जख्मी करे छडियो। वाक़े बाद सिविल अस्पताल खैरपुर के डॉक्टर ने पैरामेडिकल स्टाफ OPT जो बाइकाट करे वाक़े खिलाफ एहतजाज कयो। उन मौके ते अगवानन DSO डॉक्टर मोहम्मद हुसैन अबड़ो, डॉक्टर जफर जतोई, डॉक्टर मुख्तियार लाखो, डॉक्टर फर्क बम्बरो ऐं ॿियनि मुतालबो कयो त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे MS कलीमुल्लाह मेमुन जी फरियाद ते वाक़े जो केस 5 जवाबदारनि खिलाफ दाख़िल कयो वियो आहे। ॿिए पासे नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ठेड़ी शहर में मेमुन बिरादरी पारां ठेड़ी बाईपास ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफ़िक मुअतल थी वई। अॻवाननि मुतालबो कयो त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे।